ॾिसो सियासी घुट पैदा कई अथनि त ऐं जेके मुतहरिक आवाज़ आहिनि उन्हनि खे दहशतगर्द करे ऐं अगवा करण ऐं दहशतगर्दी जा केस करे टेजारण जो सिस्टम सॼे मुल्क में हले पियो। उहो साॻियो सिलसिलो सिंध में हले पियो। असीं सम्झूं पिया त जेका ॾाढ जी हुकूमत हूंदी आहे, छो त असां तव्हां हींअर का लिकल ॻाल्हि कान्हे, नून वारनि खां पुछो, पीपी वारनि खां पुछो, या जेके हुकुमरान खां पुछो, चवंदा वॾनि जो हुकुम आहे। त चवंदा नालो खणो खणी वॾनि जो, त जीअं पंहिंजी घर वारी नालो कोन खणंदी मुड़ुस जो, तीअं हिते नालो नथा खणनि। उन करे ही विहारियल आहिनि पर इहे थींदा आहिनि न, ही जाइज़ निकाह कोन विहारियल आहिनि, छो त ही जाली इलेक्शन जे ज़रिए आयल आहिनि। उन करे हिन मुल्क में ऐं बद इंतिज़ामिया ख़ुशूसन सिंध में त लाक़ानूनियत, लुटमार, डेवलपमेंट जे फंड्स में खाइण, पोइ ज़िला काउंसिलूं हुजनि, टाउन कमेटियूं हुजनि, सिंध हुकूमत हुजे, उन में साॻी सूरत हाल। इन नमूने जी लुटमार सां ऐं ज़ुल्म सां ड्रग्स जो कारोबार हलंदो हुजे ऐं हर को नफ़्सा नफ़्सी सिंध पब्लिक कमीशन में एलियत ख़तम थी वई आहे ऐं उते बि बेईमानी जे ज़रिए। उन करे इन जा मुतासिर जेके आहिनि से लखे माण्हू। सिंध जी सरकारी अंगन मुताबिक़ 6 करोड़ आबादी आहे। 6 करोड़ आबादीअ में 4 करोड़ नौजवान आहिनि जिन में मेरिट ख़तम कई वई आहे ऐं हितां जो जेको रोज़गार आहे, ज़राअती पेशा माण्हुनि खे कणिक हुजे, सारियूं हुजनि, उन में पोइ था कनि, ज़राअत में बि लुटमार था कनि। नेठ कहिड़ो पासो आहे ही जेकर लुटेरनि जी हुकूमत आहे त पोइ बि अवाम खे लाज़िम आहे त उनजे ख़िलाफ़ उथे। असीं सम्झूं पिया त ही मुल्क ते बद इंतिज़ामी, लाक़ानूनियत, मावराए आइन कदम खजनि था, जंहिंजे करे ही मुल्क में हेठि गुरबत, बदअमनी ऐं दहशतगर्दी आहे। उन करे इन मां कढण लाइ असीं सम्झूं पिया त सभिनी सियासी जमायतुनि खे बि चवंदासूं, पर के सियासी जमायतूं आहिनि जेके इक़्तिदार में न आहिनि पर वरी बि असरे में आहिनि, उहे शायदि साथ न ॾियनि, पर जेके बि पंहिंजी सम्झंदा त हिन मुल्क खे निज़ाम खे ठाहिणो आहे ऐं हिनखे सवलो करे ऐं पंहिंजे वतन खे बचाइणो आहे त पोइ लाज़िम तौर ते उन मुतारिक थींदा। पर असीं उन्हनि जो इंतज़ारु करण जे बजाए अवामी राब्ता मुहिम ते निकिरूं पिया ऐं अवामी राब्ता मुहिम में तहरीक तहफ़्फ़ुज़ यानी पाकिस्तान शुरूआत कई आहे सिंध खां, जेका सभिनी सूबनि में हलंदी, कुझु महीना इहो हलंदी। उन खां पोइ पहिरियों जलसो असांजो हैदराबाद में आहे सिंध यूनाइटेड पार्टी जे मेज़बानीअ में, ऐं पोइ ॿियनि सूबनि में शुरू थी वेंदो इंशाअल्लाह। कुझु महीना इहा राब्ता मुहिम खां पोइ अवामी तहरीक हलंदी, जंहिंमें इन्हनि रियासत खे मजबूर कंदासूं, हुकूमत खे मजबूर कंदासूं त साफ़ शफ़ाफ इलेक्शन कनि ऐं एहतिसाबी अमल खे कड़ो करे ऐं हिननि जो एहतिसाब कनि, उहे कामोरनि जो हुजे या सियासतदाननि जो, त जीअं मुल्क खे वरी सिधे रस्ते ते हलाए। असां घर टपड़ केरु विकिणंदो आहे? हीरोइन विकिणंदो आहे घर टपड़। सो हिते जी इंडस्ट्रियल तरक़ी या ज़राअत जेका हिन जी करंगो आहे हिन मुल्क जे हुनजो, उन में नाइंसाफ़ी करे उन ते सॼी ब्लैक मार्केटिंग पिया कनि। शुगर इंडस्ट्रीज़ ते कब्ज़ो, वीट ते, राइस ते, हींअर चांवरनि जो आहे, उनखे रुगो ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ पाकिस्तान अची ख़रीदारी करे, ॾिसो चांवरनि जो अघु वधे थो नथो। उन करे ही बेईमाननि जी हुकूमत आहे, उनखे ख़तमु करण लाइ अवाम लोड़े छॾींदी आहे। तव्हां ग़ैर मुल्की छा कोन्हनि जेके जेके चढ़ंदा आहिनि त महल ई बादशाहतुनि खे वज़ारत ख़तमु। ऐं सुञा पियो हींअर 4 करोड़ सिंध जो नौजवान ख़ुशूसन उन में घुट थो महसूसु करे, सियासी घुट। इन घुट में हमेशह लाओ फाटंदो आहे ऐं सिंध में बि लाओ फाटंदो, पर मुल्क में पाकिस्तान में लाओ फाटंदो, छो त पंजाब में बि सियासत नथा करणु ॾियनि, बलोचिस्तान में सियासत नथा करणु, या हाणे ॿ रस्ता आहिनि, या बंदूक खजे या अवामी जदोजहद थिए। हिकिड़नि बंदूक खयूं आहिनि, असां हिन जा हिमायती कोन आहियूं, असां अवामी ताक़त जे ज़रिए तब्दीली आणणु चाहींदा, उन करे निकिता। हू हिकिड़ी ॿी सियासी जमायत जा दोस्त आहिनि, पर असां हुननि सां यकजहती तौर ते असांजी क़यादत रोशन साहब हैदराबाद हो, कराची में जिते जिते बि आहे, सिंध यूनाइटेड पार्टी जा शागिर्द थोरे क़यादतूं उन जमायत सां यकजहती करे। आउं त इहो चवां पियो ऐं जिते किथे चवंदो पियो अचां
त माज़ीअ जा तव्हां 60 साल कढी वठो, पर हिननि जा जेकॾहिं 18 साल तव्हां कढंदो पीपुल्स पार्टी घणे में घणा क़ौमी कारकुन शहीद ऐं अगवा मिसिंग पर्सन्स इहे सभु तव्हांखे पीपुल्स पार्टी तौरु छो हिननि चयो आहे तव्हांखे क़ौमी तहरीक कुचले ॾींदासीं बाक़ी मरूम ज़ुल्फ़कार अली भुट्टी बि कयो। सॼे मुल्क जे लीडरनि खे गॾे पोइ वली ख़ान हुजे, ख़ैर बख्श मरी हुजे, अताउल्ला मिंगल हुजे, साईं जीएम सैद, सभिनी खे ॿधी ऐं हैदराबाद साज़िश केस कयो। इहो जा वरी चवनि था हाणे हिनखे ख़तमु कंदा, हाणे उहो कोन ख़तमु करे सघियो थो। हाणे हीउ जेको टीको खणी आया पाणी ॾियण जो उहो सिंध जे माण्हुनि फिटाए छॾियो। हाणे वरी चवनि क़ौमी तहरीक खे कुचले ख़तमु कंदासीं, से ख़्वाब ॾिसण लाइ ठीकु आहे, पर इंशाल्लाह असीं मुर्शी सां मोड़ींदासीं। दहशतगर्दी मुल्क की इकोनॉमी पीछे जा रही है, जीडीपी जो ग्रोथ है वो 3.5 थी का एस्टिमेट लगाया था, अभी 1.25 पे है, तो मुल्क गरीब होता जा रहा है। अभी भी कॉन्ट्रैक्ट्स करके सऊदी से सिक्योरिटी के पैसे ला रहे हैं और हम अपनी वसाइल बेच के और उस पे गैर मुल्कियों को, कंपनियों को और मुल्क चलाना चाह रहे हैं। ये कोई तरीका नहीं है। मेरा ख्याल है कि मौजूदा हुक्मरानी का जो तजुर्बा जो एस्टेब्लिशमेंट लाई 2022 में लाई, फिर 2024 में उनको फिर इलेक्शंस के जरिए जनरल इलेक्शन से जितवाया, ये फेल हो चुका है। मेरा ख्याल है कि इसको अब बंद होना चाहिए, शफाफ इलेक्शन की तरफ और अकाउंटेबिलिटी की तरफ जाना पड़ेगा, वरना ये मावरा आइन मुल्क जो चला रहे हैं ये नहीं चल सकेगा, खौफ से नहीं चल सकेगा, ये मोहब्बत, इंसाफ और जमहूरी रिवायत से करेगा। तो इनको तब्दील लाना पड़ेगा, वरना मुल्क की सलामत के लिए खतरा है। को इतिहाद आहे उन जी क़यादत ईंदी, असां जीटीए खे बि दावत ॾिनी आहे, ॿियूं जेके जमायतूं जिन सां ॻाल्हाईंदासीं, जेके असां इतफ़ाक़ कंदियूं त उन्हनि खे दावत